अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहराम टीवी में भलीकार मां हां मुबशर सोलंकी ऐं मां आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। IMF पाकिस्तान में महांगाई वधण जी अॻकथी करे छॾी। IMF जो चवणु आहे त महांगाई जी शरह 4.5% मां वधी 6.3% ताईं पहुचण जो इम्कान आहे। 2026 ताईं मुल्क में महांगाई 8.9% ताईं पहुची सघे थी। IMF जो चवणु आहे त पाकिस्तान में तरक्की जी शरह 3.2% ताईं पहुचण जो इम्कान आहे। बेरोज़गारी जी शरह घटि थी 7.5% ते अची सघे थी। अपोजिशन पार्टियुनि जी पार्लियामानी पार्टी जो महमूद खान अचकज़ई जी सदारत हेठि इजलास। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जा मेंबर पार्लियामानी पार्टी जे इजलास में शरीक। पार्लियामेंट अंदर ऐं ॿाहिरि एहतजाज ऐं सियासी हिकमत अमलीअ ते मुशावरत। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त ही कारोबारी दुनिया न आहे। 2 मां 1 माइनस कयो वेंदो त 1 रहिजी वेंदो। असांखे माइनस करण जी कोशिश कई वई त पोइ ही बि न रहंदा। तहरीक इंसाफ़ जे अॻवान असद कैसर चयो आहे त KPK में गवर्नर राज लॻाइण हुननि जे वस में न आहे। असां दिफ़ा करण ॼाणूं था। पीपल्स पार्टी गवर्नर राज ते पार्टी पॉलिसी वाज़े करे ॿुधायो वञे त फैसल करीम कुंडी जो बयान पार्टी पॉलिसी आहे या न। मीडिया सां ॻाल्हाईंदे असद कैसर वधीक चयो आहे त छा असांजे जलसनि में तकरीरूं अतातारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस खां वधीक सख़्त हुयूं। पेशावर जलसे में तकरीरूं आइन जे दायरे में हुयूं। हुकूमत बानी PTI खे अडियाला जेल खां मुंतक़िल करण ते गौर शुरू करे छॾियो। इख्तियार वली चयो आहे त मामला पॉइंट ऑफ नो रिटर्न ते पहुची चुका आहिनि। PTI मुल्क खे गैर मुस्तहकम करण जी एजेंडा ते आहे। एहतजाज जे नाले में फितनो फसाद पखेड़ण जी कोशिश कई पई वञे। वज़ीर आज़म जे कोऑर्डिनेटर इख्तियार वली प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ही चाहिनि था त कैदी खे अडियाला जेल खां मुंतक़िल कयो वञे। हुकूमत बि कैदी जी मुंतक़िलीअ ते गौर शुरू करे छॾियो आहे। वज़ीर आला KPK जी कारकर्दगी 0 न माइनस आहे। क़ौमी असेंबली में हुकूमत कोरम पूरो करण में नाकाम। इजलास अणॼातल मुदे ताईं मुलतवी। पीपल्स पार्टी मेंबरनि जो हंगामो। ख़ातून अव्वल आसिफा भुट्टो चयो आहे त इजलास क़ौमी असेंबली जो मुलतवी कयल सियासी चाल आहे। चयो पियो वञे त सेशन मुलतवी करण जी हिदायत मिली आहे। ही चाहिनि था त पंहिंजो ध्यानु छिकायो नोटिस पेश न थी सघे। सिंध में औरतुनि लाइ इलेक्ट्रिक पिंक स्कूटीज़ विरहाइण जो ॿियो मरहलो जल्द शुरू करण जो हुकुम। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि इजलास। मंसूबनि जो जाइज़ो। शर्जील इनाम मेमन चयो आहे त नयूं इलेक्ट्रिक बसूं कराची पहुची वियूं आहिनि। ट्रैफिक जो दबाव घटि करण लाइ वधीक डबल टेकर बसूं जल्द हलाई वेंदियूं। इजलास खे ख़िताब कंदे शर्जील मेमन वधीक चयो आहे त शिकारपुर ऐं हैदराबाद में पीपल्स बस सर्विस जा 4 नवां रूट हलंदड़ महीने ई शुरू कया वेंदा। पिंक स्कूटीज़ स्कीम तहत औरतुनि खे माहौल दोस्त सफ़री सहूलियतूं फराहम कयूं वेंदियूं। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद मुतहदा अॻवान फारूक सत्तार जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। सादिया जावेद चयो आहे त सकाफ़त ॾियारो पुरअमन हो ऐं हालतूं मुकमल तौर कंट्रोल हुयूं। कानून तोड़ींदड़नि खे रोकियो वियो ऐं शिरपसंदनि अनसरनि खे गिरफ़्तार कयो वियो। सादिया जावेद वधीक चयो आहे त इंसानी हक़नि जे आलमी ॾींहं ते बि MQM सियासत करण खां रही नथी सघे। बख्शापुर वेझो जुनूनी जवाबदार जी फायरिंग। 2 औरतुनि समेत 4 ॼणा क़त्ल। कचे जे ॻोठ गुलाब बंगवार में नशाई ऐं मवाली जवाबदार पंहिंजे सौट जे घर में दाख़िल थी क्लाशनकोफ सां अंधाधुंध फायरिंग कई। महिमान थी आयल रहीम बख्श बंगवार घर जो ॿारड़ो ऐं 2 औरतूं मौक़े ते मारिजी विया। फायरिंग में 1 ॼणो ॾाढो बंगवार सख़्त ज़ख़्मी। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो। कराची में वाटर टैंकर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार फौर के चौरंगी वटि हादसो। मछरियल माण्हुनि टैंकर खे बाहि ॾेई छॾी। शहरियुनि जो चवणु आहे त टैंकर हादसनि में इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। इंतज़ामिया क़दम खणी।